मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। तमाम वॾे सहाबा मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चिताए करे गौर सां कंहिं बि साहबी न ॾिठो सवाइ हिकु ॿिनि साहबियुनि जे। चिताए मां मुराद ईअं जो मां तव्हांखे अगरि ॾिसां त हिकु मिंट ताईं मां तव्हांखे ॾिसंदो रहां, हिकु मिंट ताईं मां तव्हांखे ॾिसंदो रहां, इन खां बाद में मुंहिंजी नज़र जेको आहे परे न वञे। तमामु साहबा मां कंहिं साहबी बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक खे मुंहुं मुबारक जे अंदरि अखियुनि सां मिलाए करे न न न न नामुमकिन हुयो साहबियुनि जे लाइ। छाजे करे अल्लाह ताला हिकु चेहरे मुबारक जे अंदरि अहिड़ी हिकिड़ी नूर जी तजली रखी हुई जो साहबा हुनखे कंट्रोल न पिया करे सघनि। जेतिरी साहबा खे ईमानी ताक़त कुवत उन जे मुताबिक़ ओतिरो टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत करे सघनि पिया, ओतिरो इन खां ज़्यादा जेको न पिया करे सघनि। छाजे करे जंहिं बि शख़्सियत जे चेहरे जे अंदरि, जंहिं बि इंसान जे चेहरे जे अंदरि ज़्यादा रोब हूंदो आहे, ऐं हिकिड़ो बंदो कमज़ोर हूंदो आहे, कमज़ोर बंदो रोब वारे चेहरे खे नाहे ॾिसी सघंदो। अहिड़ी तरह हुस्न जेको आहे कमाल दर्जे जो हुजे त बंदो नाहे ॾिसी सघंदो, कंट्रोल थी बंदे खां न सघंदो आहे। अहिड़ी तरह उम्मे ऐमन रज़ी अल्लाह ताला अन्हा उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हुस्न बयानु कयो अन फरमायो त अल्लाह जे नबी जो हुस्न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न अहिड़ो त हुस्न हुयो जो मूंखे महसूसु ईअं थींदो हुयो त चोॾींहं जो चंड कपिड़ा सरज़मीन ते पाए करे हेठि लथो आहे। एॾो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न, चोॾींहं जो चंड ज़मीन ते कपिड़ा पाए करे हेठि लथो आहे। हे अल्लाह जे नबी जे हुस्न जे तशबीह जेको आहे साहिबनि औरतुनि जेको आहे बयानु कई। ॾिसो यूसुफ अलैहिस्सलाम जी हुस्न जी क्वालिटी तमामु वॾी मशहूरु, जंहिंखे क़ुर हकीम में अल्लाह बयानु कयो त यूसुफ अलैहिस्सलाम खे हुस्न हुयो पर वॾो कमाल दर्जे जो अल्लाह ताला हुनखे हुस्न ॾिनो जो इंतिहाई। ॾिसो क़ुर हकीम में अल्लाह ताला नस बयानु कयो, को हदीस में न आहे ॻाल्हि इहा, हदीस में न आहे, हे क़ुर में अल्लाह ताला डिटेल में बयानु कयो त जंहिं टाइम यूसुफ अलैहिस्सलाम खे मिस्र जी औरतुनि ॾिठो आजिज़ थी पियूं, पंहिंजे हथुनि ते जेको आहे छुरी वाहे करे वेठियूं। यानी हिकिड़ा इहे इनखे चइबो अट्रैक्शन। कॾहिं कॾहिं को बंदे जो ॾाढो हिकिड़ो मंज़र नज़र खुली वेंदो आहे त बंदो जेको कमु कंदो आहे न उन कम जी ख़बर न पवंदी आहे, मसलन तौरु तव्हां चांहि था पीओ, तव्हां मानी था खाओ, अचानक तव्हांजा ॾो को मंज़र खुली वियो, अहिड़ो तव्हां ख़तरनाक को मंज़र ॾिठो या अहिड़ी तरह तव्हां बहितरीनु को मंज़र ॾिठो, तव्हां सॼी चांहि बि पी वेंदो, तव्हां मानी बि खाई वेंदो, ख़बर न पवंदी त चांहि जी लज़त मूंखे महसूसु थी या न थी, या मानी मां खाधमि त मानी केतिरी मां खाई मूंखे लज़त महसूसु थी न, बाद में ख़बर पवंदी अड़े चांहि त मां पी वियो आहियां। हालांकि तव्हांजी सॼी जेकी सोच हूंदी आहे न उन मंज़र जे तरफ़ हूंदी आहे। त मिस्र जी औरतुनि जॾहिं हथु कटिया न त उनजी काॾे फोकस डायरेक्ट वियो, उनजो डायरेक्ट जेको आहे फोकस वियो कंहिं यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे तरफ़, हुस्न जे तरफ़। उन ॾिठो त अहिड़ो हसीन नौजवान, एॾो जेको आहे कामिल दर्जे जो हुस्न शायदि हिन पूरे मिस्र जे अंदरि कोई आहे ई न। उन्हनि पंहिंजा हथ जेको कटे विधा, आजिज़ थी पियो। हालांकि मिस्र जो हुस्न हिन टाइम ताईं तमामु वॾे उरूज लेवल ते आहे, जीअं मर्दनि जे अंदरि हुस्न अहिड़ी तरह सेम औरतुनि जे अंदरि बि ईअं ई आहे, मशहूरु आहे हुस्न जे अंदरि जेको आहे न मिस्र वॾो टॉप ते आहे। पर एॾे सारे हुस्न खां बावजूद बि यूसुफ अलैहिस्सलाम हुस्न ॾिसी करे बिल्कुलु आजिज़ थी विया। हे त कैटेगरी कंहिंजी हुई, हे उन औरतुनि जी हुई, हथनि खे जेको आहे बिल्कुलु टुकड़ा टुकड़ा थी विया। यादि रहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न जंहिं साहिबनि ॾिठो, यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न ॾिसी करे औरतुनि हथु कटिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं साहिबनि हुस्न ॾिठो, साहिबनि हथु न कटराया, साहिबनि पंहिंजूं गर्दनूं कटराए छॾियूं, साहिबनि पंहिंजी औलाद खे जेको आहे ज़िब करे छॾियो अल्लाह जे रस्ते में। अहिड़ी तरह साहिबनि जा ॾाढो गैर मुस्लिम पीउ आयो, मामो आयो, उन्हनि जूं मुंडियूं बि जेको लाहे छॾियऊं। हे अल्लाह जे नबी सां मोहबत हुई, पर कामिल दर्जे जी मोहबत हुई, कामिल दर्जे जी मोहबत हुई। ऐं इहा मोहबत कीअं थींदी आहे? इहा मोहबत मासियत खे, गुनाह खे छॾण खां बाद में थींदी आहे। गुनाह में लॻा पिया हुजो, इन खां बाद में चओ त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबत ई हुजे, न थी सघंदो ईअं। हे हिक ॿिए जा ज़िद आहिनि। अल्लाह सां बि मोहबत हुजे
रसूल सां बि मोहबत हुजे ऐं ज़िंदगी तव्हांजे नफ़्स जे मुआफ़िक़ हुजे, न न न न न हे ग़लति आहे। जेकॾहिं ज़बान सां इक़रार कयो था, तव्हांजो इक़रार कूड़ो आहे। हिकिड़े बंदे जे दिलि में अलाह जी मोहबत बि हुजे ऐं चवे थो रसूल जी मोहबत बि आहे, इन खां बाद में नफ़्स खे बि जेको राज़ी करे। यादि रहे त पोइ अलाह सां मोहबत जेकी आहे सिर्फ़ु ज़बान जी आहे, रसूल सां जेकी मोहबत आहे उहा सिर्फ़ु ज़बान जी आहे। बाक़ी असुली जेको आहे तव्हां ख़ुशि कयो था, पंहिंजो नफ़्स खे ख़ुशि कयो था। असांजो हिकिड़ो पेर असांजो दीन जे अंदरि बि हुजे ऐं ॿियो पेर दीन खां ॿाहिरि बि हुजे। अल्लाह ताला फरमाए पूरा जो पूरा दीन में दाख़िल थी वञो। हाँ, पूरा जो पूरा दीन जे अंदरि दाख़िल थी वञो। हाँ, कामिल मुस्लमान पोइ जेको थींदो, गुनाहनि खे मासियत खे बंदो छॾे, गुनाहनि खे न छॾींदो, ज़िंदगी मां सुकून बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। नंढे खां नंढो गुनाह हुजे, वॾे खां वॾो, जंहिं बि बंदे गुनाह जी तरफ़ आया न ऐं ॾिठो त गुनाह जे अंदरि राहत मिलंदी, सुकून मिलंदो, इन बंदे जहिड़ो, इन मुस्लमान जहिड़ो बेवकूफ़ इन पूरी काइनात जे अंदरि कोई बि न आहे। गुनाह जे अंदरि सुकून तलाश करणु बंदे जी बेवकूफ़ी ते दलालत आहे। यादि रहे त सुकून कीअं हासिलु थींदो आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। यादि रहे त बंदनि जी दिलनि खे मां अलाह तॾहिं सुकून बख़्शींदो आहियां जॾहिं इहे बंदा मां अलाह जो ज़िक्र कंदा आहिनि। पोइ जेको आहे ज़िंदगी अंदरि सुकून ईंदो। ज़िंदगी अंदरि जेतिरा गुनाह न आहिनि, ओतिरी ज़िंदगी अलाह तव्हांजी बहितर बणाईंदो।